अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुजाहिल मोहसिन मीमान मोहतरम उस्ताद आई मोहतबर वालिदैन शागिर्दों साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं आज तमाम मोहसिन जे सामो का मुकर्रर की हैसियत में ना अचे बैठो बल्कि आऊं एक औलाद की हैसियत में अची तवां जे तडे पेश पयो आया। मुझे काफी शागिर्द साथी जज्बाती अंदाज में पंहिंजन लफ्ज़न जो लहरूं फिज़ा में बखेरी हुआ आहिनि, पर आऊं एक अहिड़ो दर्द के दिल में समाई पंहिंजी झोलीअ खे ख़ैरात जे लाइ तव्हां वसवारनि वटि फैलाई रहियो आहियां। जी गुज़ारिश में आज जी निवड़त का सवाइ कुछ भी कोन्हे। फिलहाल तव्हां जे अॻियां पेश करण लाइ मूं वटि कुछ भी न आहे। मुंहिंजे घोट जा मोहसिन आऊं अॼु तव्हां सां विचन थो करियां। हिकु ॾींहुं आऊं ॾीओ बणिजी ऊंदाहि में रोशनी बिखेरींदसि। मुंहिंजे घोट जा मोहसिन आऊं मञां थो असां मिडिल क्लास में गरीब तबके सां वास्तो रखंदड़ वसाइल जे कोट रहण करे इन ॾुखे दौर में पंहिंजनि ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां सवारण ॾाढो मुश्किल कमु आहे। पर मुंहिंजा साहिबो यादि रखिजो ग़ुलामीअ जाल जूं ज़ंजीरूं तोड़ण जो एवज़ में सस्तो आहे। तारीख़ गवाह आहे मुश्किलातनि सां मुहालो अटकाईंदड़ क़ौमनि हमेशह तरक़ी माणी आहे। असांजे निज़ाम में इल्म जा ॾिया घासले अथनि बल्कि वालिदीन जे पघर सां ॿरनि था। हिन पघर जो फुड़ो रोशनी जे किरण में बदिलबो। मुंहिंजे घोट जा मौज़ो असां उज़ाई जे तरफ़ गामज़न आहियूं। अॼु पोखियो सो सुभाणे लौटंदासीं ज़रूर। अॼु जालत पोखियो सुभाणे ऊंदहि में साबा खाजो।